नाज़रीन, घोटकी जे सियासी समाजी धुरियुनि तरफ़ां वफ़ाक़ी हुकूमत पारां ॾिनल बजट खे रद्द कयो वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे एहसान कलवर। बजट जे हवाले सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं घोटकी जे शहरनि ऐं सियासी समाजी माण्हुनि सां त उन्हनि जूं हिन बजट में कहिड़ियूं उमेदूं आहिनि। पहिरियों त वफ़ाक़ जेका बजट पेश कई आहे उहा ग़रीब दुश्मन बजट आहे। पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे IMF वारा अमेरिका में अची वेही बजट ठाहे छड़ो हिननि खां ऐलान करायो। हिननि इहे ख़बरां वधियूं कयूं त ग़रीबनि जी बजट आहे, ग़रीबनि जे लाइ त कुझु बि कोन्हे। ग़रीब पहिरें भी कंगाल हो, हाणे भी कंगाल आहे। सिंध गवर्नमेंट जेका बजट पेश करे थी, असां सिंध हुकूमत मां पुरुमेद आहियूं त इंशाअल्लाह ताला उहा जेको आहे हिकु इंसाफ़ कंदी। ऐं वफ़ाक़ तरफ़ां जेको आहे 2020 ऐं 21 में जेकी बजट पेश कई वई आहे, असां उनजी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था पिया। हिन दफ़े बि ईअं ई थियो आहे, इहा का नई ॻाल्हि कोन्हे, पर हूअ हमेशह ईअं थींदो आयो आहे मुलाज़िम खे जेको आहे रिलीफ मिलंदो आहे पोइ 5% जी सूरत में, 10% जी सूरत में, 20% जी सूरत में, पर हिन दफ़े मुलाज़िमनि खां उहो बि हक़ खसियो वियो। उन में अवां ॾिठो त वॾा स्कैंडल साम्हूं आया आहिनि, जंहिंमें अटे जो बहिरान हो ऐं खंड जो बहिरान हो ऐं ॿिया बि जेके बहिरान जन मुंहं कढिया हिते, ऐं उन में सभई उहे PTI जा नुमाइंदा सभई शामिलु हुया। उन बहिरान मां मस अञा निकिता ई कोन हुयूं त वरी हेॾी वॾी अवाम दुश्मन बजट, माण्हुनि खे को बि रिलीफ कोन्हे ऐं ख़ासि तौरु सरकारी मुलाज़िमनि जे लाइ का बि मराहत या पंहिंजो पघार कोन वधी। वफ़ाक़ी गवर्नमेंट बजट ॾिनी आहे PTI इमरान ख़ान, उहा असां उनखे रिजेक्ट कयूं था। उन अवामी दुश्मन इहा ॾिनी आहे। ॾिसो बिजली, गैस, पेट्रोल, ॾिसो आसमान ताईं ग़रीब अवाम चिथजी मरी वियो। बाक़ाइदे मुलाज़िमनि खे रिलीफ ॾिनो ऐं ग़रीबनि खे बि रिलीफ उन में मिलियो पए। तमामु जेकी वफ़ाक़ी बजट आहे उहा तमामु हिकिड़ी माना अवाम दुश्मन बजट आहे, उन खे असां रद्द कयूं था। असांजी इहा इहो हाणे नज़र उन सिंध गवर्नमेंट में ऐं मोहतरम आसिफ ज़रदारी में, बिलावल भुट्टो साहब में जे हे जेकी बजट पेश कंदा तमामु मुलाज़िमनि खे बि फ़ाइदो पवंदो, या माना अवामी बजट हूंदी। इन में कुझु न कुझु असांखे रिलीफ जी उमेद आहे। बाक़ी बरक़त जेको बजट पेश कयो आहे उहो त हिकिड़ो वॾे माण्हुनि जे लाइ आहे, ख़ासि तबिके जे लाइ आहे। ग़रीब खे उन कंहिं बि क़िस्म जी को रिलीफ कोन ॾिनो। सैयद मुराद अली शाह चीफ मिनिस्टर सिंध खां इहो उमेद रखूं था त हिकु जेको 2020-2021 जो बजट आहे उहो ग़रीब दोस्त, मज़दूर दोस्त ऐं इंसान दोस्त बजट हूंदो, जंहिंमें हू इंशाअल्लाह ताला ग़रीब आवाम खे बि रिलीफ ॾींदा